जी नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं दुर्ममंद हकिड़ो में। अचो त वधीक हिते ॻोठाणनि सां ॻाल्हियूं कयूं त इन्हनि खे कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। घटि में घटि 3.5 एकड़ आहे। 3.5 एकड़नि में 7 जरेब था अचनि, जंहिंमें हिनमहिल वधि में वधि मां सम्झां थो त 2 वेसा या वेसो कुल बचियो आहे। बाक़ी सभु मुक़ाम कब्ज़ा खोर कब्ज़ो करे मुक़ाम लटे ज़ेर ज़मीन था कनि। उन्हनि ॾे असां चवरायोसीं, उन्हनि असांखे दड़का चवराया, जे ॿीहर कुझु न त तव्हांजो सिर जो ख़ैरु नाहे। सो महिरबानी करे असां आला अदलिया खे चऊं था, ऑफिसरनि खे चऊं था, MLA MP खे चऊं था त महिरबानी करे इहो मुक़ाम जो कब्ज़ो हटायो वञे। उहो असांखे हिकु तकलीफ़ न आहे, असांखे सभई तकलीफ़ूं, पर पोइ बि असां ज़बानी कुझु तकलीफ़ूं बयानु कंदासीं त सभ खां पहिरियों असांजे ॻोठ ते कब्ज़ो थी वियो आहे। उन खां अलावा इंक्रोचमेंट एतिरी आहे जो तव्हांखे ॾेखारे थकिजी पऊं, पर वॾे में वॾो ॾुखु ऐं अफ़सोस असांखे इहो आहे इंतिज़ामिया जो, हितां जा नाइल माण्हू जेके उन्हनि हितां जा मुक़ाम खपाए छॾिया। असांजे मुक़ाम ते कब्ज़ो थी वियो, लाश पूरण जे लाइ असां वटि जाइ कोन्हे। असां तमामु घणा मजबूर, अगरि मींहुं थो वसे त असांजा लाश उहे तरंदा था वञनि पाणिनि में, असां वटि रस्ता कोन्हनि जो असां कंहिं ॿिए हंधि वञी लाश पूरियूं। असां आला अदलिया खे, इंतिज़ामिया खे, सर्वेदार, सुपरवाइज़र जेके बि आयो, खुदारा असांजे ॻोठ ते रहम कयो। ही असांखे का बि ॿी तकलीफ़ न आहे। असांजो मुक़ाम माना महिरबानी करे असांखे आज़ादु करे ॾियनि। मुक़ामनि खे खायूं था वञनि। 7-8 जरेब मुक़ाम त कुल वञी वेसा छॾिया अथनि 5, जंहिंमें तव्हां महिरबानी करे अचे सरज़मीन ते ॾिसो त छा हाल सूरत आहे। तकलीफ़ आहे त असां लाशा काॾे खणी वञूं। असांखे दॻु उहो न आहे जेको असां मुक़ाम ते दॻु ते खणी वञूं। महिरबानी करे ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो। नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजो मुक़ाम क़दीमी मुक़ाम आहे, जंहिं ते बाअसर माण्हुनि कब्ज़ो कयो आहे ऐं मुक़ाम खे कब्ज़ो करे मिसमात करे ऐं उनजे मथां ज़मीनूं तयारु कयूं अथनि, जेको हरगिज़ असांखे मंज़ूर न आहे। ऐं हिननि पंहिंजे हक़नि जे लाइ वक़्ते हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजी बेचैनी ख़तमु करे असांखे पंहिंजे ॻोठ जा जाइज़ हक़ ॾिना वञनि। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, कंबर।